अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया हक़ सच न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिपन का। दौलतपुर ॻोठ सालिम जे कोहीअ जे महबूब शख्सियत साहिबज़ादा रईस साजिद डायरी जी 17वीं सालगिरह जो केक रईस सूमर डायरी हाउस दौलतपुर ॻोठ सालिम जे कोहीअ में काटियो वियो। शानदार प्रोग्राम थी गुज़रियो जंहिंमें सिंध जी सक़ाफ़त जी सुञाण अजरकनि ऐं खोड़ सारनि गिफ्टनि सां खेसि नवाज़ियो वियो। प्रोग्राम में सोशल वर्कर नवाबज़ादा एजाज़ डायरी, अवामी प्रेस क्लब दौलतपुर जो सदर फ़कीर हक़नवाज़ कलंदरी, माजिद डायरी, इंजीनियर गुलाम रसूल डायरी, मोहम्मद सूमर डायरी, रईस अली रज़ा डायरी ऐं ॿियनि प्रोग्राम में शिरकत कई। रईस साहिबज़ादा साजिद हुसैन डायरीअ खे ढेर सारियूं मुबारकूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त प्रोग्राम में शिरकत कंदड़नि जा रईस साहिबज़ादा साजिद हुसैन डायरी, रईस अता मोहम्मद डायरी थोरा मञिया। रिपोर्ट कराया फ़कीर हक़नवाज़ कलंदरी, हक़ सच न्यूज़ दौलतपुर से।